मसलो थियो? साईं मुंहिंजो नालो मीरल आहे। छा मसलो थियो? मसइलो इहो आहे मूंखां डाक्सन फुरिया आहिनि मखदूम कॾहिं डाक्सन पूरी कई? इहा 25 तारीख़ फुरिया आहिनि। 5 तारीख़ फुरिया आहिनि। पोइ संगत साथ खे असां ॻोल्हा ॿोला बि कयो आहे। एनसी दाख़िल कराई? एनसी दाख़िल हा मखदूम ते करायूं साहब खे एनसी कटरायूं। पोइ 5-8 ॾींहं गुज़रिया असां भॼ डुक कया किथां बि माना गाॾी कान पई मिले। पोइ मखदूम वारे फ़ोन कई आहे माना कल्ह फ़ोन कई अथई तूं अचु तुंहिंजी गाॾी फुलिजी। कंहिं फ़ोन कई हुओ? उहो साहब फ़ोन कई मखदूम वारे थाणे वारे तव्हां अचो गाॾी तव्हांजी असां लधी आहे ऐं हुते बीठी आहे तव्हां अचो। असां जंहिं महिल उते पहुतासीं त हुननि असांखे वरी वेठी आहे फुलिजी थाणे ते। हुननि चयो गाॾी तव्हांजी साड़े विया आहिनि सड़ी वई आहे तव्हां ॾिसो जो तव्हांजी आहे या ॿिए जा। पर हुननि असांखे कागज़ वागज़ ॾिसिया जेको पनो जेको लिखियलु हो चाबियूं कागज़ वॾो गाॾी मां सुञाती मूंखे न पोइ गाॾी मुंहिंजी आहे। वरी सरज़मीन ते उते वियासीं हुते गाॾी मुंहिंजी सुञाती सॼी सड़ियल हुई साड़े माना। तव्हांखे कंहिं ते शक आहे? शक को बि कोन्हे हर माण्हू। कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो? असांजो मतिलबु आहे त असांखे इंसाफ़ कयो छो असां सां ज़ुल्म कयो आहे। गाॾी साड़े असां ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू आहियूं। टैक्सी हलाइण वारा कहिड़ी असांजी माना दुश्मनी हिननि एॾी कई आहे। 25-30 लख जी गाॾी माना साड़े माना हुन इनाम कयो आहे। असां माना चऊं भला 5 रुपयनि ते असांखे ॾियनि हा ज़ालमनि माना साड़े छॾियो आहे। छा जे असांखे इंसाफ़ के असां ग़रीब आहियूं।